जय श्री कृष्णा। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। अज सत्यनारायण के शुभ ॾींहं ते असां गुरु आदेश अनुसार ग्रुप ठाहे चुका आहियूं। ग्रुप जो नालो आत्म ज्ञान आहे। इन ग्रुप में असां कथाउनि जी कथा पुराणनि में महापुराण साहिब श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा जन्माष्टमी के ॾींहं खां शुरू करे रहिया आहियूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा सिंधी में ॿुधाई वेंदी ऐं धार्मिक कथाऊं ऐं कहाणियूं पिणु सिंधी में ॿुधायूं वेंदियूं। जेको भाउ ऐं भेण कथा ॿुधण जो में इंट्रस्टेड आहे ऐं हिन धर्म जे सफ़र में असांजो साथ थो ॾियणु चाहे, उहो महिरबानी करे हिननि ॾिनल नंबर्स ते व्हाट्सएप ते कॉन्टेक्ट करे 0304 3192 789। ॿियो नंबर आहे 0300 3060 टियों नंबर आहे 0331 0388 302। महिरबानी करे हिननि ॾिनल नंबर्स ते व्हाट्सएप ते कॉन्टेक्ट कंदा ऐं हिन मैसेज खे वधि मां वधि शेयर कंदा जीअं त ॿियनि हरि भक्तनि खे कथा ॿुधण जो मौक़ो मिली सघे ऐं उहे बि असां सां गॾु हिन धर्म जे सफ़र में असांजो साथ ॾेई सघनि। तंहिं लाइ जेतिरो थी सघे ओतिरो वधि में वधि हिन कथा खे मैसेज खे शेयर कंदा। महिरबानी। जय सिया राम।